अस्सलाम वालेकुम। अॼु तव्हां लाइ ठाहे रहिया आहियूं असां केले जो मज़ेदार शेक। हीउ ठाहिण में तमामु आसान आहे ऐं ॾाढो ताक़तवर आहे। केले जी शेक में जिन शयुनि जी असांखे ज़रूरत पवंदी उन में सभ खां ज़रूरी आहिनि केला, 4 खां 5 बादाम, ख़ालिस माखी, खीर जो 1 वॾो कप, 2 खां 3 चॉकलेट जेके तव्हांजे ॿारनि खे पसंदि हुजनि। असां हिते डेयरी मिल्क जा 2 चॉकलेट खणी वरिता आहिनि ऐं बर्फ़ जा कुझु पीस खे थधो करणु। केलनि खे छिले असां हुनजूं क्यूब्स ठाहे छॾिया आहिनि नंढा नंढा। केलनि जी क्यूब्स खे असां जूसर जी मशीन में विझूं था। उन खां पोइ हुन में असां शामिलु कंदासीं 4 खां 5 अदद बादाम। बादामनि खे असां पहिरीं पुसाए छॾियो हो। हीअ नरम थियल बादाम आहिनि जेके जूसर में आसानीअ सां। उन खां पोइ हिन में असां माखी विझंदासीं 2 खां 3 चमचा। हीअ जूस असां 2 खां 3 माण्हुनि लाइ ठाहे रहिया आहियूं। तव्हां आस्पे ज़रूरत मिठो इस्तेमालु करे सघो था। असां हिन में 3 अदद माखीअ जा चमचा विझंदासीं। उन खां पोइ असां हिन में शामिलु कंदासीं खीर जो 1 वॾो कप। हाणे असां हिनखे हिन जूसर में शेक में चॉकलेट मिलाईंदासीं। हिकु दफ़ो वरी हिनखे असां चङी तरह शेक करे वठंदासीं। हाणे हिन में असां शामिलु कंदासीं बर्फ़ जा क्यूब्स जीअं जो शेक असांजो थधो थी वञे। हिन मेथड में तक़रीबन मिक्स थी चुकियूं आहिनि, पीस थी चुकियूं आहिनि। हीउ शेक असांजो हाणे रेडी आहे सर्व करण लाइ। अचो त असां हिनखे टेस्टी जूस खे सर्व कयूं। हाणे हिनखे असां गिलासनि में सर्व था कयूं। शेक असांजो बिल्कुलु रेडी आहे। हीउ शेक तमामु आसान ऐं तमामु ताक़तवर शइ आहे। उमेद त तव्हांखे ॾाढो पसंदि ईंदो। ॾाढो मज़ेदार आहे। पाण बि पीओ, घर वारनि खे बि पिआरियो ऐं असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कयो। असांखे तव्हांजे कमेंट में प्यार मिलंदो। अल्लाह हाफ़िज़।